हाजी अब्दुल मेहमान जो फर्जंद आहे हाजी हाजी शहजाद शहजाद मेहमान को कोऑर्डिनेशन एमपीए एमएलए जो पंहिंजे अवाम सां हिते नज़र आहे कोन कोन पियो अचे। बिल्कुलु। नादरा जी ऑफिस हिकिड़ी कंजेस्टेड ऑफिस आहे। तव्हांखे यादि हूंदो त असां वटि हिकिड़ी पुराणी कोर्ट हूंदी हुई, पुराणी कोर्ट आहे बिल्कुलु। हा, जेको क्लर्क अॻे जो आहे। इरिगेशन जो हा बंगलो हूंदो हा सही। उते कंहिं माण्हू जो कब्ज़ो आहे। मतिलबु पॉलिटिकल इंटरफेरेंस जेका मटियारी में आहे ॿियनि ज़िलनि में एतिरी आहे। असांजो हिकिड़ो एमपी हुजणु घुरिजे। हा, मिसाल मखदूम साहबनि जो हिकिड़ो एमपी हाला मां थिए थो त हिकिड़ो मटियारी मां थी वञे मटियारी एमएलए में थी। साहब ऑयल एंड गैस जा पैसा अचनि था। हा पर गुज़ारिश असांजा जेके पॉलिटिकल अॻुवान असांजा आहिनि उन्हनि खे इहे गुज़ारिश कंदुसि त पंहिंजा विछा विसारे खरखणा लाहे सुख न सुता कॾहिं, खरखणा लाहे सुख न सुता कॾहिं, ओसीअड़ो आहे खावड़नि खे सदा पंध जो। अस्सलाम वालेकुम दोस्तो, बस में मेहरान स्टूडियो मां अवांजो होस्ट साले बबर अवांखे सलाम पेश करे थो। उम्मीद आहे ख़ुशि हूंदा, आबाद हूंदा। दोस्तो, अॼु असां मौजूदु आहियूं मटियारी में हिकु अहिड़ी शख़्सियत वटि जंहिं शख़्सियत पंहिंजी महिनत, पंहिंजी लगन, पंहिंजी चाहत ऐं पंहिंजे जेको अणविरचंदड़ जेको संदन विजन हो उन सां पंहिंजी ज़िंदगीअ खे गुज़ारे ऐं हिन मंज़िल ताईं पहुता आहिनि। ऐं उन शख़्सियत जो जेको तालुक़ु आहे मटियारी जी मेमण ख़ानदान जे हिकु अहिड़े महिनती घराणे सां तालुक़ु आहे जंहिंमें संदसि सभई भाउर तमामु घणा महिनती सोशल वर्कर, समाजी वर्कर, के डॉक्टर, के समाज खे ख़िदमत गुज़ार ऐं पाण बि साईं जन हिकिड़े वॾे उहिदे ते ऐं वॾे हिकिड़े मनसब ते बुर्जमान रहिया ऐं सदाईं पाण अवामी ख़िदमत में यकीन रखियऊं, अवामी जेको भलाई जे कमनि में यकीन रखियऊं। जॾहिं पाण ऑफिसर हुआ तॾहिं बि जेको पाण सदाईं आवाम सां साण रहिया, आवाम सां जो मुहबत जो सिलसिलो रहियो। दोस्तो, अॼोकी असांजी जेका शख़्सियत आहिनि, अचो तव्हांजी हुननि सां मुलाक़ात करायूं। अॼोकी असांजी महिमान शख़्सियत आहिनि अॻूणा डिप्टी कमिश्नर मीरपुर ख़ासि मोहतरम जनाब सलामत अली मेमण साहब। अचो तव्हांजी हुननि सां मुलाक़ात कयूं। अस्सलाम वालेकुम साईं। वालेकुम अस्सलाम। साईं सलामत साहब, वॾी तव्हांजी महिरबानी, लख कुर्ब, तव्हां बज़ में मेहरान खे टाइम ॾिनो, ऐं इंतिहाई शुक्रगुज़ार आहियां। साईं सलामत, हुअं तव्हां कंहिं तारीफ़ जा मोहताज न आहियो, पर नाज़रीन सां पंहिंजो तारीफ़ वरी रस्मन हिकिड़ो कराए छॾींदा त महिरबानी थींदी। बिस्मिल्लाह रहमान रहीम। मोहम्मद सलाम साहब, तव्हांजी महिरबानी जो तव्हां मूं वटि आयो ऐं मूंखे मौक़ो ॾिनो ॻाल्हाइण जो। न साईं, क़ाबिल एतिराम आहियो तव्हां। मुंहिंजो मां पंहिंजे पहिरीं तारीफ़ कराए वञा त मुंहिंजो पूरो नालो सलामत अली मेमण ऐं बेसिकली असल मटियारी जो, असांजी पैदाइश बि मटियारी जी आहे। प्राइमरी तइलीम असां पंहिंजी मटियारी में मैट्रिक ताईं असां मटियारी हाई स्कूल में तइलीम हासिलु कई। इन खां पोइ असां हैदराबाद मूं जेको एम कॉम वञी कई, बी कॉम असां करे पोइ सिंध यूनिवर्सिटी में एम कॉम वञी कई। इन खां पोइ मूंखे नौकिरी मिली एज ए असिस्टेंट डिप्टी कमिश्नर ऑफिस पंहिंजो हैदराबाद में। ऐं इन खां पोइ मूं कमीशन जो एग्ज़ाम ॾिनो। अच्छा, कमीशन जो एग्ज़ाम ॾेई ऐं मुख़्तियारकारी जो जेका असां रेवेन्यू क्वालिफाइंग एग्ज़ाम चवंदो आहे, सही जेका मुख़्तियारकारी जो एग्ज़ाम चवंदा आहियूं। सही 83 में 1983 में मां सर्विस में आयुसि। 93 में मूं मुख़्तियारकारी जो एग्ज़ाम वाह ॾिनो। वाह वाह वाह। इन खां पोइ मुख़्तलिफ़ टाइम ते मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते पोस्टिंग्स थींदियूं रहियूं। सही। मुख़्तियारकार मां जेको टाइम रहियो मुंहिंजो उमरकोट ऐं पंहिंजो मटियारी, वाह वाह। शहदादपुर। इन खां पोइ मुंहिंजी प्रमोशन थी वियो नवाबशाह। सही। पोइ एज ए असिस्टेंट कमिश्नर वाह वाह। काज़ी अहमद सकरन नवाबशाह। ऐं इन खां पोइ उते 10 साल मूं नवाबशाह में अच्छा, सर्विस कई। मुंहिंजो पीरियड 10 साल जो पीरियड ॾुखियो ज़िलो। ॾुखियो ज़िलो। इन खां अलावा छाकाणि मूंखे वरी ख़ुशी इहा हुई त मुंहिंजी 7.5 साल सर्विस पंहिंजे मटियारी शहर में रही। वाह 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 वाह। एज ए असिस्टेंट मुख़्तियारकार 3.5 साल ऐं 4 साल मुख़्तियारकार 2004 खां 2008 ताईं ऐं मुख़्तियारकार मटियारी वाह रहियुसि। वाह। एडिशनल डिप्टी कमिश्नर मीरपुर ख़ासि एज ए प्रमोशन खां पोइ इन खां पोइ डिप्टी कमिश्नर बि मीरपुर ख़ासि रहियासीं ऐं 2023 में असां रिटायर करे हाणे तव्हांजे साम्हूं वेठा आहियूं। वाह वाह। हाणे असांजी फैमिली में असां 5 भाउर आहियूं। 5 भाउर में पहिरीं डॉक्टर ग़ुलाम रसूल वॾो भाउ असां जेको DHO थी रिटायर थियो। पहिरीं मेडिकल ऑफिसर हुआ, वरी MS मटियारी रहिया, पोइ DHO उतां रिटायर कया। ॿियो मुंहिंजो भाउ नूरदीन जेको स्टेट बैंक में ऑफिसर हो, उहो बि रिटायर करे वियो। ऐं टियों ऐं चोथों पंहिंजो परवेज़ जेको सियासी माण्हू बि आहे, समाजी माण्हू बि असांखां वधीक आहे ऐं हू हींअर पंहिंजो तलके जो वाइस चेयरमैन आहे टाउन कमेटी जो।
पंजू भाउ असांजो एग्रीकल्चर में ऑफिसर आहे मोहम्मद आमिर। मोहम्मद आमिर, सही आमिर सही सही। उहो एग्रीकल्चर में ऑफिसर। वाह असां पंज वाह असां वाह पंज ऑफिसर, चारि असां जेका टे जगह रिटायर थी विया आहियूं। सही। परवेज़ त बिज़नेस में ऐं सही। सियासत में, ऐं हिकिड़ो बाक़ी हमारे असांजो बाबा साईं पोइ छा कंदा साईं? बाबा साईं असांजो तपेदार हो। तपेदार हुआ, सही। तपेदार हो। वाह वाह वाह। तपेदार थियण खां पोइ सुपरवाइज़िंग तपेदार थियो सही। ऐं 1984 में हुनजी डेथ डेथ थी। थी। माशाल्लाह साईं जिन जी वॾी महिनत ऐं जेको हुननि जो पोरियो हो उहो हुननि जी औलाद मां नज़र अचे थो, नुमाया अचे थो। बिल्कुलु बिल्कुलु ठीकु आहे साईं, वॾी महिरबानी, लख कुर्ब। साईं सलामत, जेका तव्हां ॿुधायो त अमली ज़िंदगी तव्हां शुरूआति जेका कई सॼी हुन में, पोइ भला इन जेके बरसे दौरान तव्हां रहिया त हाणे जंहिं टाइम ते आउं पंहिंजो असिस्टेंट कमिश्नर हुउसि सकरनि में, सकरनि में, काज़ी अहमद में, सही। त मूंखे शौक़ु जेको हो लाइब्रेरीज़ जो। वाह त वाह। लाइब्रेरियूं जंहिंमें शागिर्द अचनि पढ़नि, मूं ते पंहिंजो सकरनि में हिकिड़ी लाइब्रेरी पंहिंजो टाउन कमेटी मटियारी, टाउन कमेटी पंहिंजो सकरनि में सही। क़ाइमु करे छॾियो। उते एडमिनिस्ट्रेटर जी चार्ज मूं वटि हूंदी हुई। वाह वाह। त उते मूं हिकु लाइब्रेरी खोलाई ऐं उते इहो कयो। ॿियनि हंधि बि मूं जीअं पंहिंजो मीरपुर में ऐं एडिशनल डिप्टी कमिश्नर में पंहिंजो डिप्टी कमिश्नर में रहियसि, त उते मूं मीरपुर ख़ासि में हिकिड़ी लाइब्रेरी जेका ख़तमु थी चुकी हुई, उहा बि जेका असां म्यूनिसिपल कॉर्पोरेशन वारनि जी हुई, वाह वाह। उहा मूं वञी खोलाई। पर उते असां हिकिड़ो CSS कॉर्नर ठाहियो। वाह 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 वाह। त छोकिरा ऐं नियाणियूं अचनि उते पढ़नि। CSS जो असां क्लासिस शुरू कराया उते। वाह वाह। त छोकिरा ऐं नियाणियूं जेके असां जूं आहिनि उहे CSS जेके अफोर्ड नथा करे सघनि, सही। त उन्हनि खे असां मुफ़्त टीचर्स ॾिना वाह वाह। ऐं उन्हनि खे किताब CSS जा असां हुन कॉर्नर में वठी ॾिना सही। त पढ़ी सघनि। ॿियो मीर साहिब जी लांढी हिकु सॾाईंदे, जेको बहिराणी जो हिकिड़ो इलाइक़ो आहे, सही। उते जेॾी महिल मूं हिकिड़ो विज़िट वञी कयो, उते बि हिकिड़ो वाटर सप्लाई जो इशू हो। मूं त पुछियो त हीअ छा आहे जो लाइब्रेरी बंदि पई आहे? उते बोर्ड को लॻो पियो, मूं इहो खोल रही, ताला बाला टोड़ाए खोल रही। उहो त टाउन कमेटी जो हो। सही। उतां खोल रहा। उते जेॾी महिल मूं पंहिंजो लाइब्रेरी जी हालति ॾिठी, सॼो सामान मूं चेंज करायो, सॼी लाइब्रेरी मूं चालू कराए। वाह वाह। हाई स्कूल गर्ल्स प्लस मेल फीमेल जा जेके हुआ, सही। गर्ल्स ऐं बॉइज़ जा। पोइ हुनखे चइबो हिकिड़ो ॾींहुं तव्हां भले लाइब्रेरी में छोकिरनि खे आणियो, हिकु ॾींहुं छोकिरियुनि खे वाह आणियो। वाह वाह वाह। इहो तमामु वॾो उते बि असां CSS कॉर्नर उते बि लाइब्रेरी में रखियो। वाह वाह। त उते बि असांजो अञा ताईं बि हलनि था। वाह वाह। अञा ताईं हलनि था। त उते शागिर्दनि खे असां घणी सहूलियत ॾिनियूं। सही। इन खां अलावा जेको कोविड जो मसइलो हलियो, उन सही। टाइम ते अलाह साईं माफ़ी ॾे तमामु घणो हो। उते सॼी डिप्टी कमिश्नर जी ज़िमेदारी हुई। मीरपुर ख़ासि पूरी सिंध में, होल सिंध में वाहिद ज़िलो हो जंहिं पंहिंजा टारगेट्स पूरा कया। वाह वाह। कोविड में जेके कोविड में ऐं पोलियो में। पोलियो किथे माण्हू नथा पिया हलनि, पर हुते असां उहा स्ट्रेटजी ठाही त किथे को बि ॿारु असां हुते न रहियो। सही। मुंहिंजे इन 4 साल 3.5 साल जे पीरियड में को बि उते असांजो पोलियो जो केस ज़ाहिर न थियो। अलाह साईं जी महिरबानी, को बि केस असांजो ज़ाहिर न थियो। ऐं हीउ जेको कोविड में हलियो, उन में पूरी सिंध में हिकिड़ो वाहिद माण्हू आऊं होसि जंहिंमें मिनिस्टर अज़रा पेचो साहिब जन मूंखे अवार्ड ॾिनो। वाह 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 वाह। इहो मटियारी जे लाइ, मटियारी जे लाइ असांजे लाइ हिकिड़ो एज़ाज़ हो जेको मैडम असांखे ॾिनो, एप्रिसिएशन ॾिनो। सही। त हाणे इहे ॿिया बि इलाही अहिड़ा कम आहिनि जेके पूरी ज़ाहिर आहे पूरी सर्विस में रहिया। साईं सलामत, भला रिटायरमेंट खां पोइ हिन वक़्तु अव्हां जी कहिड़ी मसरूफ़ियात आहिनि? ज़मीनदारी। सही। हिकिड़ी ज़मीनदारी। ॿियो असां वटि तव्हां ॾिसंदो रहमतुल्लाह तुर्क साहिबु। हाँ, रहमतुल्लाह तुर्क साहिब जी जी। किन किन ॻाल्हियुनि में मुंहिंजो उस्ताद बि हाणे आहे। सही। त उन मूंखे सलाह ॾिनी त तव्हां कुझु टाइम ॾियो असांखे, तव्हां हीअ एतिरी सर्विस कई आहे त असां हिकिड़ो सोशल डेवलपमेंट फॉर्म था ठाहियूं। सही। तव्हां जूं ऑफिसिस जे बारे में, उन्हनि जे बारे में तमामु तव्हांखे ॼाण हूंदी। हेठां खां मथे आयो, बिल्कुलु तव्हां चेयरमैन थियो। सची ॻाल्हि आहे, मूं चयो यार असांजे चेयरमैन कोन आहियो, पर वरी उन्हनि असांखे इन शयुनि में आंदो। हाणे जॾहिं सोशल डेवलपमेंट फोरम जो चेयरमैन आउं थियुसि, त इनिशियली असां मीटिंग शुरू कयूं। उते जेका असांखे ब्रीफिंग ॾिनी वई, उन में बाबर साहिबु मूंखे ॾाढो दुख थियो त जहिड़े नमूने में असांजे मटियारी शहर जे ऑफिसिस जी हालति असांखे ख़बर पई, या जेके डेवलपमेंट स्कीम्स असांजी ज़बून हाली ॾिसी ऐं जेके मूं विज़िट्स वञी कया, अहिड़ी घणियूं स्कीमूं आहिनि
मूंखे ॾाढो इहो ॾुख थियो त असांजा इदारा या डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन या उन जे इदारनि जे पुठियां जेका चेक एंड बैलेंस हूंदो आहे सो न आहे सो न आहे न आहे बिल्कुलु यतीमी वारो मंज़र लॻो पियो। यतीमी वारो मंज़र लॻो पियो आहे उनखे केरु संभालण वारो कोन्हे। हींअर मूंखे हिकिड़ी शइ ज़रूरु नज़र आई आहे नौजवानी में असांजो हाजी अब्दुर्रज़ाक मेमन जो फर्ज़ंद आहे हाजी शहज़ाद हाजी शहज़ाद मेमन बिल्कुलु आहे। उन खे मूं ॾिठो आहे त हू थोरो नौजवान छोकिरो आहे हू पंहिंजे पाण खे थोरो पतोड़े पियो त माण्हुनि जा कम थियनि बिल्कुलु ऐं माण्हुनि जो थोरो घणो इन ते फेथ आहे उहो वीचारो कोशिशि पंहिंजे नमूने सां करे पियो। त हींअर असांजो बि इहो ई आहे त हाजी शहज़ाद साहब सां थोरो राब्तो करियो पंहिंजे शहर जा माण्हू आहियूं न सुठी ॻाल्हि आहे बिल्कुलु त गॾिजी सॼी असां पंहिंजे शहर जे लाइ कमु करियूं। इलाही अहिड़ा कम आहिनि असांजा लोड शेडिंग जो ॾिसो असां वटि NICVD जो को बि इशू कोन्हे जेके चेस्ट पेन जो थिए थो जी उते हमीरपुर में डिप्टी कमिश्नर हुउसि उते मूं इहो खोलायो NICVD तव्हां खोलायो मूं उते खोलायो हमीरपुर ख़ासि में। सही लाज़मी ॻाल्हि आहे उते जेसि ताईं असांखे सियासी सपोर्ट नथी मिले ज़ाहिर तेसि ताईं इहो कमु नथो थिए त उते जेको घणो हो मीर मुनव्वर टालपुर साहब या पंहिंजो सैयद ज़ुल्फ़िकार शाह जो हींअर कल्चर जो मिनिस्टर बि आहे उन घणी असांखे सपोर्ट ॾिनी। हिते असांखे उहा शइ नज़र नथी अचे जीअं असां वटि हीअ DHQ ठहियो मीरपुर ख़ासि में DHQ तमामु वॾी हॉस्पिटल असां हिकिड़ो पोर्शन NICVD खे ॾेई छॾियो सही जेको अञा ताईं कामयाबी सां हले हले पर हिते ई असांखे ॾिठो त हिते उहा शइ असांखे नज़र कान आई। हिते जेके ख़ामियूं साईं इहो सबबु छा आहे जेको इहो सॼो यतीमी वारो निज़ाम ऐं जेको ही इदारनि ते चेक एंड बैलेंस कोन्हे या पॉलिटिकल जेके MN MPs जेके असांजा आहिनि या जेके बि असांजा वॾा माण्हू आहिनि उहे तवजो नथा कनि सबबु छा आहे हिन जो? हिते मूं जेका वॾी ख़ामी लैक ऑफ कोऑर्डिनेशन को कोऑर्डिनेशन MPA MLA जो पंहिंजे अवाम सां हिते मूंखे कोन थो नज़र अचे। इलाही अहिड़ियूं शयूं आहिनि जेके तबाह थियनि पियूं उन्हनि जो को चेक एंड बैलेंस को ॾिसणु वञे त हीअ एतिरो गवर्नमेंट जो पैसो ख़र्चु थियो आहे। छोटो मिसाल तव्हांखे ॾियां हाई स्कूल 2 इन कल्ह घणा साल थी विया तमामु अमीर शाह जे दौर में 2008 में खां वठी शुरू थियो आहे। ऐं उनजे जॾहिं विज़िट करणु वियुसि हालत ॾिसी त आउं सम्झां थो त इहे त जेके गवर्नमेंट जो पैसो ख़र्चु थियो ज़ायो थी वियो आहे उहो उते ई पियो आहे। इन खां अलावा हींअर असां ताज़ो वरी विज़िट वञी कयो जेको असांजे वाटर सप्लाई जे लाइ जेको हैदराबाद ब्रांच मां हिन शुरू कयो आहे हेॾो सारो करोड़ों रुपयनि जो न जेको हैदराबाद ब्रांच वारो उहो वाटर सप्लाई जो कमु तमामु मुकमल थियो पियो आहे। मशीनरी लॻी पई आहे हर शइ लॻी पई आहे सिर्फ़ु पाइप लाइन विछाई पई आहे किथे को मुंहिंजे ख़्याल में पीस रहियल आहे जेको अञा या हीअ जेका हलाईंदे विच में हली बि हुई आहे पर विचां जोड़ हिननि अहिड़े नमूने में कया आहिनि जो टुटी था पवनि। इहा शइ आउं सम्झां थो डिप्टी कमिश्नर साहब खे ॾिसणु घुरिजे। ऐं सम्झो एॾो को वॾो इशू कोन्हे जो असांखे शहर जे पाणी जो मसइलो ड्रेनेज जो मसइलो ऐं NICVD इहो तमामु जेके मसइला आहे इहे आहिनि इन्हनि खे पहिरीं तव्हां ॾिसो पिया पंहिंजे फोरम तां सोशल फोरम तां इन लाइ असां हिकिड़ी मीटिंग पंहिंजे दोस्तनि सां सभिनी सां कई। उन जे लाइ असां हाणे सोचूं पिया त असां हाजी शहज़ाद सां थोरो राब्तो करे ऐं तव्हांखे हिन में ॿुधायां त हाजी शहज़ाद जो जॾहिं मूं इंटरव्यू कयो त हाजी शहज़ाद चयो त मूं MNA साहिब खे इन जे लाइ इनिशिएटिव वठी NICVD जे लाइ चयो आहे। न इन जो ॾिसो आउं जेसि ताईं सियासी माण्हुनि सां लह अचण में मूं तव्हांखे पहिरीं बार चयो न त लैक ऑफ कोऑर्डिनेशन असांजे MP हाणे ॾिसो आउं ॿियनि ज़िलनि में रही आहियां उते असांजा MPA MLA बंगलनि ते विहनि था एॾी रश माण्हुनि सां मिलणु जुलणु ऐं हुननि जूं कमेटियूं पंहिंजियूं ठहियूं पियूं त बाबा ही शयूं तव्हां ॾिसो मूंखे हिते उहा शइ हिते कोन थी नज़र अचे हिते उहा शइ नज़र कान थी अचे। ठीकु आहे MP MLA जो वधि में वधि हिकिड़ो अधु माण्हू आहे जेको हुनखे ॾिसे थो मोटी माण्हू नथो मज़ो उहा शइ असांखे नज़र कान थी अचे। त शहज़ाद मेमन साहब हिते नंढड़ो आहे हुन सां बि थो वीचारो पंहिंजी कोशिशूं करे पियो त मूं हुन पंहिंजे दोस्तनि खे चयो त असां शहज़ाद भाउ खे पंहिंजो हिसो बनायूं उहो वीचारो पंहिंजी कोशिशि करे पियो त MNA साहिब सां या MPA साहिब सां मीटिंग्स करे छा जो ही कम अहिड़ा आहिनि असां वटि हिकिड़ो ॾिसो असां वटि आउं एज़ ए डिप्टी कमिश्नर रहियो आहियां त मूं ॾिठो आहे त असां वटि जेको हिते पैसो ऑयल एंड गैस जो अचे पियो असांजे सिंध जा कुझु ज़िला जिन मां रॉयल्टी असांखे गैस जी मिले थी जंहिंमें बदी सांगड़ मटियारी ऐं इहे ज़िला कुझु अहिड़ा आहिनि जिन में एॾो पैसो थो अचे पर अफ़सोस सां चवणो थो पए मूंखे ख़बर आहे त मटियारी में केतिरो पैसो आयो आहे केॾांहुं वियो हलियो आहे नज़र ई नथी अचे।
हिकिड़ी शइ पंहिंजो मोहन हिकिड़ी शइ थींदी आहे, माण्हू थोरो कमु कंदो आहे, ॾिसण में ईंदो आहे, हिते का शइ नज़र ई कान थी अचे। असांजो तव्हां शहर मटियारी ॾिसो, शाम जो वञी बस स्टैंड जी हालत ॾिसो, का शइ कान्हे, हेॾी रश सही बस स्टैंड ते आहे। हिकिड़ो तव्हांखे ट्रैफिक जो सफ़ाई डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर जे बस स्टैंड ते नज़र न ईंदो। सही जॻह जॻह ते तव्हांखे बस स्टॉप, सुज़ुकी स्टॉप, चिंची स्टॉप, गाॾी मटे नथी सघे। असांखे शहर में अचण जो सिर्फ़ु हिकिड़ो रस्तो आहे, तंहिंजी अहिड़ी ख़राबु हालत आहे, एॾी इंक्रोचमेंट आहे, टे गाॾा चार गाॾा रखी बीठा आहिनि। असांजा दुकानदार असांजे पंहिंजे शहर जा 3-3 हज़ार 2-2 हज़ार रुपया फी गाॾे वारे खां वठंदा, हुनखे बीहारे इंक्रोचमेंट में इन्वॉल्व आहिनि, असीं पाण में इन्वॉल्व आहियूं। सही त डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन खे थोरो इन्हनि शयुनि खे ॾिसणु घुरिजे त ईअं न हुजणु घुरिजे। सही सही सलामत साहब, तव्हां डिप्टी कमिश्नर बि रहिया आहियो, तव्हांखे यकीनन वधीक शयुनि जी ख़बर हूंदी। मटियारी हॉस्पिटल जो मसइलो आहे, खोड़ सारियूं गवर्नमेंट जूं ऑफिसिस मसवाड़े जॻहनि में वेठा आहिनि। नादरा ऑफिस जी कैपेसिटी तमामु नंढी आहे, ऐं उन खां पोइ असांजे मटियारी शहर जो ड्रेनेज जो सिस्टम जेको आहे तबाह आहे। उन हवाले सां अव्हांजो जेको सोशल डेवलपमेंट फोरम आहे उहो कहिड़ा क़दम जो खणी रहियो आहे? हा साईं, बिल्कुलु तव्हांजी ॻाल्हि सही आहे। त असां जेके सोशल डेवलपमेंट फोरम ते मीटिंग्स कयूं आहिनि, इहे 2-3 इशूज़ आहिनि जेके नादरा जी ऑफिस, नादरा जी ऑफिस हिकिड़ी कंजेस्टेड ऑफिस आहे। तव्हां ॿार बच्चा नियाणियूं शाणियूं जेके औरतूं ॾिसंदो त ॿाहिरि फुटपाथनि ते वेठियूं आहिनि, बिल्कुलु हा, तमामु कंजेस्टेड। उन जे लाइ असां हिकिड़ी मीटिंग कई, उन में गवर्नमेंट जा प्लाट असां वटि पियल आहिनि। अच्छा। ऐं मूं असांजी मीटिंग में हिकु सजेशन ॾिनी, जेका असांजे डिप्टी कमिश्नर साहिब सां मीटिंग करणु वञूं पिया। तव्हांखे यादि हूंदो त असां वटि हिकिड़ी पुराणी कोर्ट हूंदी हुई, पुराणी कोर्ट आहे, बिल्कुलु जेको अॻे इरिगेशन जो बंगलो हूंदो, उते कंहिं माण्हू जो कब्ज़ो आहे। हा, मुख्तियार कर ऑफिस में कंहिंजो कब्ज़ो आहे, अॻे जेका मुख्तियार कर ऑफिस हूंदी हुई, ॾिसो केॾो स्पेस आहे उते। हेठि मथे तव्हां जेकॾहिं तव्हां नादरा जी ऑफिस हिते करे ठाहियो, हिकिड़ो माण्हू कब्ज़ो करे वेठो आहे, 1000 फुट प्लाट पियो आहे, उनखे तव्हां असां डिप्टी कमिश्नर साहिब सां मिलूं था त हेॾो सारो प्लाट तव्हां हिते छो नथा? रोड सां गॾु आहे, थोरो हेठि रोड खां आहे, त ॿार बच्चो गाॾियुनि बीहण जो स्पेस आहे, माण्हू इलाही बीह सघंदा, वण टिण आहिनि उते। इहो असां हुननि खे कढी ॾियूं था, कंहिंखे कब्ज़े खोर केरु उथारियो त हिते माण्हू जी इहा शइ थी वञे हली। हिकिड़ो नादरा जी ऑफिस। ॿियो इशू असांजो जेको वाटर सप्लाई जो हले, वाटर सप्लाई 2 वाटर सप्लाइयूं असांजूं हलनि थियूं, पर आऊं हिकिड़ी शइ ॾिसां थो त पाणी अञा शहर में खोट आहे, पाणी नथो अचे। पर वरी बि शइ खे ॾिसूं था त ॿियनि शहरनि जे बनिस्बत पूरा ई थिए थी, पूरा ई इहा थिए थी। स्कूलनि जो असां कुझु सोशल डेवलपमेंट फोरम जे हिसाब सां असां स्कूलनि जा विज़िट्स कया, फर्नीचर कोन्हे, बिल्कुलु क्लासिस घटि आहिनि, सही इंफ्रास्ट्रक्चर जी। हाणे आउं तव्हांखे ॿुधायां, असां हिते पंहिंजो हाई स्कूल में पढ़ियासीं, सही, पंहिंजो जेको हिकिड़ो ई हाई स्कूल आहे, MGM, इहो हाई स्कूल आहे जंहिंमें क्लासिस हूंदा। हाणे क्लासिस जे मथां क्लास, नंढो हिकिड़ो ग्राउंड हूंदो, उन ते बि स्कूल ठाहे छॾिया। इन खां बहितर इहो न हो त हू स्कूल जेको असांजो हाई स्कूल 2 आहे, उनखे बहितर कजे हा, उनखे मुकमल कराए वञिजे हा। या असां सोशल डेवलपमेंट जा पैसा था अचनि, उन में तव्हां सर्कल रोड ठाहे सघो था, उन में तव्हां वाटर सप्लाई खे दुरुस्त कराए सघो था, उनखे तव्हां हाई स्कूल फर्नीचर वठी ॾेई सघो था। जेॾी महिल असां इहे असां मीरपुर ख़ासि में तमामु घटि पैसा ईंदा हुआ, उते इहो थियो त असां सिर्फ़ु प्राइमरी स्कूलनि खे जेको रिनोवेट करायो, त उते असांजी महीने में मीटिंग थींदी आहे, हाई कोर्ट जे जज घुराईंदा आहिनि, उते इहो थियो त बाबा हाई कोर्ट इहो पुछंदी त प्रोग्रेस छा आहे। पछाड़ी में जजनि चयो त तव्हां रुॻो स्कूल ठाहे ऐं उछले था अचो हलिया, हैंडओवर कोन था करियो, खोलियो कोन था, उते फर्नीचर आहे, ॿार किथे वेंदा। पोइ हाई कोर्ट चयो जैसे हाई स्कूल ठाहियो था त उन में फर्नीचर, पाणी जो मोटर, वॉशरूम, इहो सभु ठारायो, सही, त स्कूल त घटि में घटि हले। बिल्कुलु, त पोइ असां बजट उहा रखंदासीं जंहिंमें स्कूल जी रिनोवेशन बि थी वेंदी हुई, ऐं पंहिंजो फर्नीचर बि अची वेंदो, ऐं मोटर वग़ैरह ऐं वॉशरूम जी सहूलियत ॾींदा हुआसीं। पर उते त असां सभु तमामु घटि ईंदो हुओ, हिते त तमामु वधीक थो अचे। छो एतिरो न पियो थिए, न पई थी सघे शइ, केॾां था वञनि पैसा। हिते सवाल हिकिड़ो मुंहिंजो, तव्हां मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते असिस्टेंट कमिश्नर बि रहिया, नवाबशाह में बि रहिया, ऐं ॿियनि हंधि बि रहिया, डिप्टी कमिश्नर बि, मतिलबु पॉलिटिकल इंटरफेरेंस जेका मटियारी में आहे, ॿियनि ज़िलनि में एतिरी आहे न। आउं हिकिड़ी तव्हांखे शइ ॿुधायां, मुंहिंजो 10 साल जो पीरियड नवाबशाह में थियो। उते चवंदा आहिनि त उहो ज़रदारियुनि जो ज़िलो आहे, घणी ऑफिसर्स आहे, पर पुख़्ता
का इंटरफेरेंस न लाज़मी ॻाल्हि आहे हू चवंदा यार माण्हू अचनि था नंढी वॾी शइ असां त ठीकु आहे। असां चुनियल नुमाइंदे माण्हू असांखे चवनि था कमनि कयोसीं तव्हांखे चऊं था ग़लति कमु कंहिंजो बि न करियो अच्छा असांखे ॿुधाए छॾींदा कयो त साईं हीअ शइ आहे छा जो माण्हू वरी ॿुधाएसीं तव्हांजे चवण खां पोइ असांजो कमु कोन्ह थियो हा। त तव्हां ॿुधाए छॾियो असांखे साईं हीअ कमु तव्हां चयो पर हिते ग़लति कमु असांखे न चवंदा अच्छा ऐं नई इंटरफेरेंस असांखे जेको नवाबशाह डिस्ट्रिक्ट में असां ईज़ी थी कमु कयो जेको ॾुखियो वाह सम्झो वाह। वेंदो बख़ुदा असांखे किथे कोन्ह मिलियो अच्छा मटियारी में माना तमामु जगह घणी आहे। इंटरफेरेंस तमामु घणी तमामु आहे। घणी। लाज़मी ॻाल्हि मथे ख़बर आहे हा ऐं कुझु ॻाल्हियूं अहिड़ियूं आहिनि जेके कदब शर्म थो अचे हा बिल्कुलु हा। त इहे ॻाल्हियूं न हुजणु घुरिजनि हा जेके ॻाल्हियूं ख़बर पवनि थियूं मीरपुर ख़ासि में बि रही आयसि ऐं उते MNA मीर मुनवर मीर टालपुर मनोहर साहिबु टालपुर हा। बख़ुदा हा। हू को दरवेश सिफ़त माण्हू ऐं हालांकि हू त घणो कुझु आहे। घणो कुझु आहे घणनि खां घणो कुझु आहे। घणो कुझु आहे पर हुन में का बि अहिड़ी शइ अच्छा न कॾहिं सही। इहा बि शइ न त ही शयूं थियूं ही करे ॾियो ही करे ॾियो का बि शइ न ऑफिसनि में हा। का पटिंग न का बि शइ न हा। पर हिते मूंखे अफ़सोस सां चवणो थो पए इहे शयूं घटि थियूं हलनि घणियूं थियूं हलनि सही। जी साईं पोइ उन जे लाइ तव्हां जेको ॿुधायो पिया त एजुकेशन जे हवाले सां तव्हां वञो पिया भला उन हवाले सां तव्हां को मेड़ाको को ठाहियो था खतो किताबत कयो था या ॿियो को अञा तव्हांजो ॾिसो हिमत आउं मिली इहे आहे। सभु शयूं आउं अर्ज़ु करे वञा त इहो सभु शयूं MPA ऐं MNA जे कोऑपरेशन खां सवाइ कोन थी मुमकिन न सघनि आहिनि। हा मुमकिन कोन्हनि सही। छा जो हुननि खे स्कीम्स मिलनि थियूं असां वटि 2 महीने आहिनि हा 2 महीने। जमीन साईं जिन आहिनि हा जीअं पंहिंजो अदी आदि शगुफ्ता शगुफ्ता साहिब। जुमानी साहिबु आहे फ़खुर साहिबु असांजो MPA आहे हा त उन्हनि खे ईअं ई घुरिजे त पंहिंजो गॾिजी सजी या असां वटि साईं मोहम्मद अली शाह जामोद साहिबु जिन आहिनि सही। त गॾिजी सजी माण्हुनि खे मेड़ाकनि में घुराए हुननि खे इहे स्कीम्स वठनि त बाबा किथे किथे ऐं ॼाण पता आहे हुननि खे सभु सही ख़बर आहे सही पर टीम वर्क कोन्हे सही। साईं सलामत बाबा मटियारी हिकिड़ो ख़ुशहाल इलाइक़ो आहे शहर आहे ऐं मटियारी डिस्ट्रिक्ट जी हिकिड़ी पंहिंजी तारीख़ आहे। मटियारी जा जेके बि नुमाइंदा आहिनि सियासी पॉलिटिकल असांजा उहे सियासी तौर ते बेयारो मददगार ॾिसण में अचनि था कंहिंजी ॿिए जी मोहताजी ॾिसण में अचनि था भला तव्हां छा था सम्झो त हिते जा जेके असांजा नुमाइंदा आहिनि उहे कॾहिं पंहिंजे पेरनि ते बीह सघंदा। बिल्कुलु बाबर साहिबु तव्हां सही था चओ इन जो वॾो कारण जेको आहे असांजे शहर जे सियासी माण्हुनि जा पाण में इख़्तिलाफ़ बिल्कुलु सही। जीअं हाणे तव्हां हींअर इलेक्शन्स थियूं तव्हां ख़ुदि बि ॾिठो अञा इलेक्शन जो ऐलान ई कोन्ह थियो त असांजा सियासत नाला पहुची विया हलिया वाह वाह। ईअं न हुजणु घुरिया बिल्कुलु ॾिसो असांजो मटियारी खे घटि में घटि थी सघो 2008 में असांजो MPA साईं अमीर शाह थियो सही केर बि थिए सही। साईं अमीर शाह थिए साईं हाजी जलाल शाह थिए साईं मोहम्मद अली शाह थिए हा। पर घटि में घटि असांजो हिकिड़ो MP हुजणु घुरिजे हा मिसाल मखदूम साहिबनि जो हिकिड़ो MP हाला मां थिए थो त हिकिड़ो मटियारी मां थी वञे मटियारी MNA में थी। साहिबु हा हाणे ॾिसो हींअर MNA पंहिंजो मखदूम साहिबु आहिनि MPA जी सीट बि उन्हनि वटि आहे ऐं प्लस डिस्ट्रिक्ट काउंसिल जी सीट बि उन्हनि वटि आहे त इहो माण्हुनि में थोरो मटियारी वारे माण्हुनि में इहो अहसास महरूमी ज़रूरु आहे ज़रूरु आहे बिल्कुलु ज़रूरु आहे त असांखे हर शइ में ॿियनि वटि वञिणो थो पए या हर शइ लाइ चवणो थो पए कंहिंखे हा। या मिलण असांखे जो केरु सुञाणे कोन थो सुञाणे कोन थो त वञूं था कंहिंजे त दर ते केरु वञूं। मिलण बि नथो ॾे न हा बिल्कुलु त इन करे जेको हिन हिते असांजे ऐं असांजे सियासी माण्हुनि खे थोरो इहा शइ सोचणु घुरिजे सोचणु घुरिजे। सही। आउं सम्झां थो त शायदि जामोद साहिबु जेकॾहिं हयात हुजे हा बिल्कुलु त असांजे मटियारी वारनि जी हीअ हालत कोन हुजे ही हा कोन हुजे। जेका हींअर आहे बिल्कुलु बिल्कुलु सही। बिल्कुलु साईं यकीनन इहा ई ॻाल्हि आहे त ज़ाहिर आहे असां कमु हुनखे चवंदासीं ऐं साईं सलामत खे सुञाणा थो त वेंदो सां चवंदो साईं मां घटि में घटि सुञाणे त थो त उहा ॻाल्हि बिल्कुलु आहे ऐं असांजे माण्हुनि खे सोचणु घुरिजे असांजे जेके पॉलिटिकल माण्हू चाहे वॾा आहिनि धुरियूं आहिनि या हेठि धुरियूं आहिनि उन्हनि खे पाण में जेको आहे सो इख़्तिलाफ़ विसारे ऐं इलाइक़े जे फलाह बहबूद लाइ थियणो पवंदो। साईं सलामत भला तव्हांजो बि कंहिं सियासी पार्टीअ सां को तालुक़ु आहे या न? न साईं मुंहिंजो कंहिं सियासी पार्टी सां को तालुक़ु न आहे पर वास्ता सभिनी सां आहिनि सही। वास्ता सभिनी सां आहिनि पर हाणे जेका असां सोशल डेवलपमेंट में अचण खां पोइ सही। फॉर्म में अचण खां पोइ आउं ॾिसां पियो त जेके कमुकार असांजे शहर जे भलाई जा आहिनि सवाइ सियासी मेल जोल खां सवाइ कोन कोन थी थी सघंदा कोन सघंदा मुमकिन ई त कोन्हे। हींअर असां जेको मीटिंग कई आहे उन में असांजो इहो आहे त असां हिकिड़ी शइ जी APC सॾायूं था तलके जी वाह वाह। ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस असां कयूं था सही। उन्हनि में असां गॾिजी सजी हिकिड़ो लाहे अमल तइ कयूं
पर वरी बि आउं चवंदुसि इहे शयूं सियासी माण्हुनि खां सवाइ कोन थी सघंदियूं। मुमकिन कोन्हे को मुमकिन ज़ाहिर कोन्हे, आहे, छाजो गवर्नमेंट हुननि जी त स्कीम्स नथो आहिनि, ॿियूं आहिनि। हाँ, ऐं ॿियो आउं इहो ज़रूरु चवंदुसि असांजो जेके मीटिंग्स थियनि थियूं, जेके ऑयल एंड गैस जा पैसा अचनि था, हाँ, त तव्हां मुख़्तलिफ़ तंज़ीमूं आहिनि, सिर्फ़ु हिकिड़े हाँ, माण्हू खां तव्हां स्कीमूं था वठो, इहे न हुजणु इहा घुरिजे। सीसीआई ठही पई आहे हिकिड़ी। ठीकु आहे, इहा न इहा हुजणु हिकिड़ी घुरिजे, सीसीआई ठही पई सिंधिया आहे। ठही पई आहे। हाँ, त इहा शइ न हुजणु घुरिजे। हाँ, तव्हां हिकिड़ी मीटिंग्स कयो, जीअं शहज़ाद आहे, जी हाँ, शहज़ाद साहब खे पंहिंजे ॻोठाणनि खे घुराइणु घुरिजे, तलके हाँ, वारनि खे घुराइणु घुरिजे हाँ, त बाबा तव्हां स्कीमूं ॾियो। हाँ, ऐं अफ़सोस सां रुॻो चवंदो त असांजे शहर जो हिकु डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर आहे। हाँ, डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर असां टडोलायर में ॾिसो, टडो मोहम्मद खान, इहे हाँ, नंढा नंढा जेके तहलका जेके डिस्ट्रिक्ट ठहिया, बिल्कुलु हाँ, उन्हनि जी पोज़ीशन बि वञी ॾिसो, हाँ, असांजी बि ॾिसो। असांजे डिस्ट्रिक्ट जी पोज़ीशन बि अची ॾिसो त कहिड़ी हालत आहे। असां वटि ऑफिसूं कोन्हनि, माण्हू मसवाड़ ते वेठा आहिनि। मसवाड़नि ते वेठा आहिनि। हाँ, यूनियन काउंसिल जो ऑफिसूं तव्हांजो वञी ॾिसो, उहे मसवाड़नि ते वेठियूं आहिनि। हाँ, फ्लैट्स, हिकिड़ा फ्लैट सिस्टम माण्हू रहण लाइ ठाहियो, उते हाँ, वञी घणियूं ऑफिसूं ठही पियूं आहिनि। सही, हिते कारोबार हिकिड़ो लॻो पियो आहे सरकारी ऑफिसुनि जो, सही, हिते का असांजी ऑफिस कोन्हे। माण्हू कब्ज़ा घणा करे विया आहिनि, हाँ, ऑफिस ठहण जूं प्लॉट्स सरकारी पिया, प्लाट में कब्ज़ा थी विया। कब्ज़ा थी विया आहिनि, प्लॉट्स अञा बि पिया आहिनि। सही, पर थोरो हर शइ में चेक एंड ज़ाहिर आहे। बैलेंस न आहे, हाँ, हाँ, इन करे सभु शयूं हाँ, साम्हूं थियूं अचनि। तयारी जे हवाले सां असां चऊं त असांजो डिस्ट्रिक्ट आहे, या जेके कमकारियूं टेक्निकल कॉलेज थिया, कॉलेज थिया, उनखे अपग्रेडेशन थी, उन में जामोद साहब जो वॾो हथु रहियो आहे। साईं जामोद जामोद ज़ुल्फ़िकार शाह। ज़ुल्फ़िकार शाह। वाह, वाह, इन बिल्कुलु, खां पोइ साईं मोहम्मद अली शाह। साईं बिल्कुलु, मोहम्मद अली शाह जिन तव्हां ॾिसो त उॾेरो आहे, तलको सां उॾेरो आहे, या पंहिंजो मटियारी शहर आहे, उन में सही, सीसी ब्लॉक्स थिया, इहे हाँ, मखदूम साहबनि बि ॾिनियूं आहिनि। बिल्कुलु, हाँ, पर मखदूम जामोद साहब वारनि ॾिनियूं। ऐं इन हाँ, खां अलावा ड्रेनेज जी जेका स्कीम मंज़ूर थिया जामोद साहब सही, जी, मूंखे ख़बर पई त जामोद साहब जेको सो घणो एक्टिव बि आहे हिननि एक्टिव शयुनि में, बिल्कुलु, त माण्हू हाँ, घणो असां करे सघूं त केरु बि कमु करे, मखदूम साहबान कनि या पंहिंजो जामोद साहब करे, हाँ, केरु बि करे थो, शइ जे लाइ कमु हुजणु घुरिजे। कम हुजणु घुरिजे। जी हा। सही, बिल्कुलु। साईं सलामत साहब, भला ज़िंदगीअ जा तव्हांजा बुनियादी उसूल कहिड़ा आहिनि? मतिलबु माण्हूअ जा कई बुनियादी उसूल हूंदा आहिनि, त सलामत साहब जी ज़िंदगीअ जा बुनियादी उसूल कहिड़ा आहिनि? सर आउं हिकिड़ो अर्ज़ु कयां त हिन में सिर्फ़ु सलामत साहब कोन्हे, जी, ऐं पंहिंजो हर गवर्नमेंट मुलाज़िम खे सही, इहा सलाह ॾींदो आहियां त तव्हांजी जॾहिं रिटायरमेंट वेझी थिए, 2 साल तव्हांजे रिटायरमेंट में हुजनि, त तव्हां पंहिंजो कारोबार शुरू करे छॾियो। कारोबार शुरू करे सघे। हिकिड़ी ॻाल्हि इहा त छाजो असां जॾहिं सर्विस में हूंदा आहियूं न, त असांजो घर खां वधीक टाइम ऑफिस खे ॾियणो ऑफिस में, हूंदो आहे। त असां एॾो आदी ऐं महिनत में थी थो, जॾहिं हू रिटायरमेंट खां पोइ घर थो अचो वियो रहे, हाँ, त हू परेशान थिए थो, ऐं वॾी ॻाल्हि त बीमार थी थो पए। सही, अकेलो वेहण सां जेको माण्हू हिकिड़ो महिनत करे वरी अची वेही थो रहे, त आउं उन्हनि खे बि इहो पैगाम ॾींदुसि त हू पंहिंजो 2 साल अॻे पंहिंजो कारोबार शुरू करे छॾनि, सही, त जीअं हुतां अचनि ऐं हू पंहिंजे कारोबार किर्त में सां लॻी वञे। किर्त में लॻी वञनि, सही, त जो हू पंहिंजे पाण खे मसरूफ़ बि रखी सघनि, सही, रोज़गार जो ज़रियो बि थी पवंदो, वाह, ऐं वाह, पंहिंजो पाण खे मेंटेन बि रखी सघंदा। सही। इन ॻाल्हि आहे। साईं हर माण्हूअ जी का न का पसंदीदा शख़्सियत थिए थी सलामत साहब, अव्हां जी भला का सियासी पसंदीदा शख़्सियत? बिल्कुलु साईं, आउं सम्झां थो त असांजे सिंध में वाहिद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिब आहे। वाह, 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 ऐं नथो सम्झां त को अहिड़ो असांजो सिंधी हूंदो जेको चए त असां बेनज़ीर साहब खे पसंदि कोन मोहबत न था आहे करियूं, या हुन सां भले मुखालिफ़त छो न हुजनि, बिल्कुलु, हाँ, पर बेनज़ीर साहब जी हिकिड़ी अहिड़ी शख़्सियत हुई हाँ, जेका सभिनी जी पसंदीदा शख़्सियत आहे, मुंहिंजी बि बिल्कुलु, वणंदी। इन खां अलावा असांजो साईं ज़ुल्फ़िकार शाह जामोद साहब, वाह, 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 बिल्कुलु, जंहिं असांजे तलके खे त छा हिकिड़े तबके खे तपे खे, डिस्ट्रिक्ट ते लेवल ते खणी आया। सही, ऐं अलाह साईं हुनजी ज़िंदगी वधीक कोन लिखी, पर आउं सम्झां थो त हू हुजे त असांजा बि वधीक, हाँ, या असांजा ई सियासी माण्हुनि जा जेके इख़्तिलाफ़ हुजनि न हाँ, आहिनि न, हाँ, उहे एतिरा न हुजनि हा जेतिरा हींअर आहिनि। बिल्कुलु, बिल्कुलु। साईं सलामत साहब जी ज़िंदगीअ जो कोई यादगार सफ़र? ज़िंदगी त यकीनन सफ़र आहे ई आहे। मुंहिंजो हूअं त घणा ई सफ़र रहिया, पर जेको मके ऐं मदीने जो सफ़र, वाह, वाह, अहिड़ो ॿियो सफ़र आहे ई कोन। साईं सलामत साहब जे ज़िंदगीअ जो बाक़ी जेका ज़िंदगी आहे, का ख़बर न आहे त किथे ज़िंदगी जी शाम ते ज़िंदगी जो मक़सदु छा आहे हाणे? सची ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां, रिटायरमेंट खां पोइ आउं इहो चाहींदो आहियां कंहिंजी ख़िदमत कजे, ख़िदमत कनि। कंहिंजो कमु थिए। इन जे लाइ मुंहिंजी इहा ऐं फॉरम तां मां सभिनी खे चवंदो आहियां, अहिड़ो को कमु कयो कि मिसकिन जा कमु थी वञनि। हाँ, बख़ुदा आउं तव्हांखे हिकिड़ी शइ ॿी ॿुधायां त आउं मीरपुर ख़ासि में हूंदो हुअसि, त कोशिशि कंदो हुउसि त कंहिंजो कमु, ऐं तव्हांखे एतिरो आउं हिकिड़ी
ख़ुशी सां चवां थो सही त अहिड़ा मूं बि कम कया जेके माण्हुनि जा 30-30 साल ऑफिसुनि में रुलंदा रहिया न थिया। सही बख़ुदा मुंहिंजे हथां इहे कम अलाह साईं मुंहिंजे हथां कराया। वाह वाह इहो वाह अलाह साईं जो शुक्र थो अदा कयां। सही साईं सलामत औलाद केतिरो आहे? औलाद माशाल्लाह अलाह साईं जो शुक्र मूंखे हिकिड़ो पुटु आहे, 3 नियाणियूं माशाल्लाह आहिनि ऐं माशाल्लाह पंहिंजो 2 नियाणी शादी करे छॾी आहे। हिकु माशाल्लाह नियाणी अञा BDS में मेडिकल में पढ़े अल्लाह पई। अल्लाह से नसीब में करे नंढिड़ो सर्विस में अची वियो आहे, पंहिंजो सब इंस्पेक्टर एंटी करप्शन कमीशन पास कई आहे, वाह 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 जॉइन कयो अथसि माशाल्लाह। सही सही ऐं पंहिंजो मुंहिंजी नियाणी उन्हनि कमीशन पास कई आहे। वाह 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 एडमिनिस्ट्रेस हाणे TEO जे लाइ कोशिशि थी वञे TEO, वाह वाह पर 17 ग्रेड में एडमिनिस्ट्रेस तौरु मटियारी माशाल्लाह में माशाल्लाह उनजा पोस्टिंग थी आहे। अलाह साईं जो शुक्र। वाह वाह ऐं वाह ॿार पंहिंजी महिनत सां ऐं 17 ग्रेड में अची विया आहिनि, इहो अलाह साईं जो शुक्र आहे। वाह 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 साईं सलाम साहब ही तव्हां डिप्टी कमिश्नर बि रहिया, पॉलिटिकल तव्हांजी बि काफ़ी ज़ाहिर आहे त तव्हांजो एक्सपीरियंस हूंदो वॾनि वॾनि माण्हुनि सां कमु करण जो। ऐं हीअ जेको सोशल डेवलपमेंट फोरम आहे, इहे सभु तव्हांजा तजुर्बा एक्सपीरियंस इहे सभु खणी करे उन आधार ते असांजे नौजवाननि जे लाइ ॾिसण जे लाइ कहिड़ो पैगाम हूंदो, मटियारी जे माण्हुनि लाइ कहिड़ो पैगाम हूंदो, ख़ासि तौर ते नौजवान नियाणियुनि जे लाइ, नौजवान जेके असांजा नशे ते हिरी पिया आहिनि या जेके फिज़ूल शयुनि में आहिनि, उन्हनि जे लाइ जो कहिड़ो पैगाम? अच्छा, हाणे आउं जेको पैगाम ॾियणु चाहींदुसि उहो त असांजा वॾा आहिनि, पर गुज़ारिश असांजा जेके पॉलिटिकल अॻुवान असांजा आहिनि उन्हनि खे इहे आउं गुज़ारिश कंदुसि त पंहिंजा विछा विसारे, पंहिंजो डिफरेंसिस विसारे हिकु थियनि त घणा मसाला असांजा इन शइ में हल थी सघनि था। जेसि ताईं डिफरेंसिस हूंदा, सभु कंहिंजो मुंहुं पंहिंजे तरफ़ हूंदो त पोइ नतीजो इहो थो निकिरे त असां सफ़ा पोइता था हलिया वञूं। ॿियो आउं मैसेज कंदुसि नौजवाननि खे, जेका हींअर शइ मूं इहा आम ॾिठी आहे, आइस जो नशो। चङनि चङनि ख़ानदाननि जा छोकिरा जेके ॿार बचा इहे सभु आइस ते हिरी पिया आहिनि। इन जे लाइ आउं उन्हनि खे कंदुसि इन्हनि शयुनि खां पासो करियो। ऐं SSP साहिब खे बि इहा गुज़ारिश कंदुसि। ऐं ॿी ॻाल्हि इहा ॿुधायां त SSP साहिब जेको असां मेमन साहिब हींअर आहे, ऐं जॾहिं मीरपुर में डिप्टी कमिश्नर हुअसि त असांजो ही मेमन साहिब हुते SP हुओ, असां गॾु पाण में सर्व गॾु कई आहे। सां आउं पंहिंजो मेमन साहिब खे गुज़ारिश कंदुसि त आइस ते थोरो तवजो ॾियनि, इन्हनि शयुनि खे नशे खे ख़तमु करण जे लाइ, छाजो असांजो नौजवान, असांजो छोकिरा जेके आहिनि उहे आइस जे नशे में ख़तमु थी रहिया आहिनि। ऐं माइटनि खे बि चवंदुसि, इहो पैगाम ॾींदुसि त पंहिंजे औलाद में थोरो ख़्यालु ॾियो। ॿार ॿाहिरि निकिरी छा था कनि, ॿारनि ते थोरो ख़्यालु रखनि, तवजो ॾियनि। ऐं सलाम साहब तव्हांजी वॾी महिरबानी, लख कुर्ब, तव्हां बज़म मेहरान खे टाइम ॾिनो। यकीनन असीं दुआ घुरियूं त तव्हां जहिड़े रीति जेको सर्विस में रही करे अवामी ख़िदमत जज़्बे खे उजागर रखियो, उन ई साॻिए जज़्बे सां तव्हां जेको आहे न सोशल सेक्टर में सोशल जेको तव्हां इनिशिएटिव वरितो आहे, उन में बि तव्हां क़दम ब क़दम जेको आवाम सां गॾु हूंदासीं, दुआ घुरियूं त अलाह तव्हांखे हिमत ॾे, सिहत ॾे ऐं तव्हांजी वॾी महिरबानी, असां तव्हां शुक्रगुज़ार आहियूं। नाज़रीन, अॼु जेका असांजी मटियारी में अॻूणे डिप्टी कमिश्नर मोहतरम जनाब सलामत अली मेमन साहिब जन सां गॾिजाणी हुई, उहा पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थी। वरी ॿी शख़्सियत सां ॿी मुलाक़ात ताईं, तेसिताईं असांखे ॾींदा इजाज़त। अला भाई।